सोबोदरो मां खे ख़बर ॾींदा हलूं। नज़ीर हुसैन सहतो जे रिपोर्ट मुताबिक़ सूंहं भरिया साथी मुस्कुराहटुनि जा मण खणी जॾहिं महिमान थियनि त दिलि असुलु बाग़ो बहार थी वेंदी आहे। सिक भरियूं विखूं भरींदे सोबोदरो सिटीअ सां तालुक़ रखंदड़ वर्किंग सोशल वर्कर ऐं नौजवान सहाफ़ी नज़ीर हुसैन यासिर अब्बास सहतो सोबोदरो खां सिंध प्रेस क्लब हिंगोरजा जी वस्तीअ ते रखंदे कुर्ब जा क़दम रखी कर्ज़ी बणाईंदे बानी सिंध प्रेस क्लब हिंगोरजा ऐं सीनियर सहाफ़ी अदीब नाज़ मंगीअ सां रूहरवां अल्फाज़ अर्पींदे मुख़्तलिफ़ समाज सुधारक इशू ते ख़्यालनि जा गुल पेश कया ऐं हिन बदबूदार समाज दुश्मन अनासरनि जी किरियल करतूतनि खे पंहिंजे कलमी अॼु सुधारक जिदोजहद करण ते सिंध प्रेस क्लब हिंगोरजा जे सथ तरफ़ां मुख़्तलिफ़ समाजी करंट इशू ते कलमी पोरे ते जिदोजहद करण ते जस पिणु ॾिजे थो। उन मौक़े ते इहो पिणु इज़हार ख़्याल कंदे नौजवान सहाफ़ी नज़ीर हुसैन सहतो सीनियर सहाफ़ी अदीब नाज़ मंगीअ खे यकीन दहानी कराईंदे चयो त असां संदसि जे हिन समाजी वर्किंग वारी जिदोजहद में साणुसि हर सतह ते गॾु आहियूं। मिली जुली करे समाज दुश्मन अनासरनि जे लाइ कलमी जिदोजहद ज़रिए खेनि हर करतूतनि खे वाखो पिणु करण लाइ हम आवाज़ ऐं मुनज़िम अंदाज़ सां तहरीक जो हिसो थी मज़लूमनि जे हुकूकनि जी पासदारीअ लाइ पाण पतोड़ींदासीं। उन दौरान गुफ़्तगूअ में सीनियर सहाफ़ी अख्तर हुसैन आराइन पिणु मौजूदु रहियो।